तबारक व तआला फिल कुरानिल मजीद वल फुरकानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िद लहुमा जनाहज़्ज़ुल्लि मिनर रहमति वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ों, तमाम तस्बीहात, तहलीलात, तहमीदात, तकबीरात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाए जो कुल कायनात जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है। दुरूद और सलाम ला तादाद सलातों रहमतों खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ात अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, कुरान करीम मां सूरत असरा जी एक ब आयत मूं तिलावत कई। इन आयतुनि में अल्लाह रब्बुल आलमीन सब खां पहिरीं पंहिंजी इबादत जो हुकुम फरमायो आहे ऐं उन खां बाद में हिन दुनिया जे अंदरि सब खां वधीक जिन खे अहमियत ॾिनी वई, जिन सां बेहतर हुस्न सुलूक हलणो आहे, उहा वालिदैन जी हैसियत अल्लाह ताला ज़िक्र कई। माउ पीउ जो मक़ाम, उन्हनि जो दर्जो, उन्हनि जूं बुलंदियूं, केतिरे क़दर अल्लाह उन्हनि जी इज़्ज़त रखी आहे औलाद वटि। ऐं उन्हनि जे लाइ दुआ घुरण, उन्हनि जे अॻियां आजिज़ी करण, उन्हनि जे अॻियां निवड़त ऐं इंकिसारी सां बीहण, उन जो सारो ज़िक्र अल्लाह ताला इन्हनि आयतुनि में कयो। हर इंसान शादी करण खां बाद में इहो ई सोचींदो आहे अल्लाह ताला मूंखे औलाद ॾे, ऐं औलाद बि सालिह औलाद जी दुआ घुरे। अल्लाह ताला सालिह औलाद अता करे। नाफरमान औलाद माइट जे लाइ, वालिदैन जे लाइ तकलीफ़ ॾियण आहे। फरमान बरदार साले औलाद खुश नसीब सआदतमंद
उहे रिश्तेदार यानी उहे वालिदैन जिन जो औलाद सालेह हुजे। कुरान करीम में असां अंबिया किराम जूं दुआऊं ॾिसूं, उन्हनि बि औलाद जी तमन्ना कई, पर औलाद जी तलब में, दुआ घुरण में हर हिकु इहे अल्फाज चया, ऐं रब असांजा असांखे औलाद ॾे, सालेह औलाद ॾे। यानी हर आइब खां बि उनखे बचा ऐं दुनिया में अचे, नाफरमानी खां बि उनखे बचा, दीन ऐं इस्लाम ते पाबंद रहे, वालिदैन जो फरमान बरदार रहे, वालिदैन जे अखियुनि जो ठार हुजे। नाफरमान औलाद खां उन्हनि बि पनाह घुरी हुई। अल्लाह ताला कुरान करीम में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में फरमायो, औलाद कोन्हे, हिजरत थो करे, उन हिजरत जे सफ़र में दुआ थो घुरे। वक़ाल इन्नी ज़ाहिबुन इला रब्बी सयहदीन रब्बे हबली मिनस सालिहीन। ऐ रब मुझा मूंखे सालेह औलाद ॾे, सालेह फरमान बरदार औलाद अता कर। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी या दुआ आहे, ईअं न त औलाद मिली वियो उन खां पोइ औलाद जे लाइ दुआ घुरण ई छॾे ॾिनऊं, न, पंहिंजो औलाद बि मिलियो उन जे लाइ बि दुआ घुरियऊं, ऐं जंहिंमां पाण पैदा थिया वालिदैन जे लाइ बि दुआ जा अल्फाज अचनि था। पोइ त अल्लाह रब्बुल आलमीन आख़िर में त मना कई हुई जॾहिं उन जा वालिदैन कुफ्र ऐं शिरक में मरी विया, लेकिन इब्राहिम खलीलुल्लाह त ही दुआऊं घुरियूं हुयूं, रब्बे जअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। रब मुझा मूंखे निमाज़ जो पाबंद बना। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जंहिंजे बारे में अल्लाह ताला फरमाए थो, इन्नी जाइलुका लिन्नास इमामा, ऐं मुंहिंजा खलील हर आज़माइश में तूं कामयाब थी वएं, काइनात जे लाइ मूं तोखे इमाम बनाए छॾियो आहे। उहो इब्राहिम खलीलुल्लाह निमाज़ जे लाइ दुआ घुरंदे चवे थो, रब्बि जअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रियती, रब मुझा मूंखे पक्को निमाज़ी बना, निमाज़ जी पाबंदी करण जी तौफ़ीक़ अता फरमा। सिर्फ़ आऊं न पर मुझे औलाद के भी निमाज़ी बना, मुझे औलाद के निमाज़ी पाबंद निमाज जो बना। ऐ मुझा रब मोमिनन के भी माफ़ कर, असांजी दुआ कबूल फरमा। रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया, रब मुझा मूंखे बि माफ़ कर, मुझे वालिदैन खे बि माफ़ कर, मोमिनन खे बि माफ़ कर। क़यामत जे ॾींहुं यौमुल हिसाब वारे ॾींहुं, जंहिं ॾींहुं हिसाब किताब थींदो उन ॾींहुं अल्लाह मूंखे बि माफ़ कर, वालिदैन खे माफ़ कर, मोमिन जेके आहिनि उन्हनि खे माफ़ कर। पर पहिरीं दुआ छा आहे, रब मुझा मूंखे बि निमाज़ी बना, मुंहिंजे औलाद खे बि, जंहिं औलाद जी मूं तलब कई आहे साले औलाद जी, त साले औलाद जी निशानी त हू निमाज़ी हुजे, अल्लाह जी इबादत करण वारो हुजे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला हर नेमत अता कई, पोइ उन नेमत जो शुक्र अदा कंदे, यानी ही अहिड़ो ताल्लुक़ औलाद ऐं वालिदैन जो आहे, मौत खां पोइ बि ख़त्म नथो थिए। ही अहिड़ो रिश्तो आहे औलाद ऐं वालिदैन जो क़यामत ताईं जारी रहंदो, जेसि ताईं उहो माइट ज़िंदा है या औलाद ज़िंदा है। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम दुआ थो घुरे, अल्लाह जूं नेमतूं ॾिसी करे, मौजज़ात ॾिसी करे अल्लाह ताला वॾा इनाम ॾिना हज़रत सुलेमान बिन दाऊद अलैहिस्सलाम खे। बादशाही अल्लाह ताला अहिड़ी अता कई जो दुनिया जे अंदरि न अॻ में कंहिंखे अहिड़ी बादशाही मिली न पोइ मिलंदी, छो त हुनजी दुआ अल्लाह ताला उहा क़बूल कई। रब्बना इग़फिर ली व
रब्बि ग़फ़िरली वहबली मुल्कन ला यंबग़ी लिअहदिन मिन बअदी इन्नका अंतल वहाब। रब मुझा मुखे माफ़ कर। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम दुआ घुरंदे चवे तो रब मुझा मुखे माफ़ कर, ऐं गुनहगार आहियां, मुझे गुनाहनि खे माफ़ कर ऐं मूंखे अहिड़ी त बादशाही अता कर जेका न अॻ में कंहिंखे मिली हुजे न बाद में मिली हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन इन दुआ खे क़बूल कयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे हिकिड़ो त अल्लाह ताला नबूअत ॾिनी, संदन वालिद बि नबी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम आहे। उन खां पोइ हज़रत दाऊद जे फर्ज़ंद सुलेमान खे अल्लाह ताला नबूअत अता कई, नबूअत सां गॾु बादशाही बि ॾिनी, बादशाही बि अहिड़ी जो कंहिंखे बि दुनिया में अहिड़ी बादशाही न मिली हुई। हत्ता के तेरे कदर सिर्फ़ इंसाननि ते बादशाही न, पखियुनि ते बि बादशाही, जानवरनि ते बि बादशाही, जिन्नात मखलूकात ते बि बादशाही, हवाऊं बि उन जे ताबे करे हुक्म जे मुताबिक़ अल्लाह ताला ॾेई छॾियूं। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी उहा बादशाही आहे। तॾहिं त नबी अलैहिस्सलाम निमाज़ जी हालत में हिकिड़े जिन्नात जे हिकु क़िस्म खे, हिकु शैतान खे अल्लाह जे रसूल गर्दन में पकड़ियो हुयो। नबी अलैहिस्सलाम जिन वटि निमाज़ की हालत में एक शैतान आयो, बाल खणी आयो। नबी अलैहिस्सलाम उन जे कंध में, उन जी सिसी में, गर्दन में ईअं हथ विझी काबू कयो। पाण फरमायो उन जूं गिगूं निकिरी आयूं, एतिरे क़दुरु उन जी आलाण मुंहिंजे हथ ते आऊं महसूस पियो कयां। पर पाण फरमायो मुंहिंजे भाउ सुलेमान जी दुआ हुई जंहिंजे वजह सां मूं हुनखे छॾे ॾिनो, न त आऊं मस्जिद नबवी जे थंभ सां हिनखे ॿधी छॾिया हा, मदीने जा ॿार हिन सां खेॾीनि हा। पर अल्लाह जे रसूल फरमायो हज़रत सुलेमान जी दुआ हुई, ऐं अल्लाह अहिड़ी बादशाही न अॻ में कंहिंखे ॾे न बाद में ॾे, इन करे उनखे मूं ॿधो न आहे, न त आऊं उनखे ॿधी छॾिया हा। अल्लाह जे रसूल बि इहो ख़्यालु कयो। जेके चवंदा न असां जिन्नात खे मुअक्किलात था बनायूं, वज़ीफ़ा पढ़ी चिल्ला काटे ऐं इहे जिन्नात असांजे ताबे आहिनि, उहे मुअक्किलात आहिनि, इहे गैर इस्लामी अमल आहे। इजाज़त न आहे कि जिन्नात खे क़ैद करनि। इहे वज़ाइफ़ ऐं जिन्नात खे पंहिंजो मुवक्किल बनाइनि, मुवक्किल कोन्हनि, दोखो था ॾियनि, अॻिते हली दोखो ॾींदा। कॾहिं बि शैतान हिन जे लाइ सचो न थींदो। हिकिड़ो त जेको माण्हू चयो क़ुरान पढ़ी जिन्नात खे काबू थो कयां, उहो त ग़लति आहे। क़ुरान पढ़ी कॾहिं बि मुस्लमान जिन हिन जे हथ में न ईंदो, यानी हिन जो मुवक्किल, हिन जे हुक्म जो पाबंद, हिन जो ग़ुलाम कॾहिं बि मुस्लमान जिन न थींदो। अगरि हूंदो त गैर मुस्लिम हूंदो त को मुशरिक जिन हूंदो। त अहिड़े नमूने सां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला इहो अख्तियार ॾिनो त उन जे क़ैद में रहनि या काबू रहनि, बाक़ी ॿिए कंहिंखे बि इहा इजाज़त कान्हे का। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम दुआ नेठि घुरी, छा थो चवे जेॾी महिल इहा अल्लाह जूं नेमतूं ही बादशाही ॾिठई न, रब्बि औज़िनी अन अश्कुर नेमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन अअमल सालिहन तर्ज़ाहु व अदखिलनी बिरहमतिक फी इबादिक सालिहीन। रब मुंहिंजा मूंखे शुक्र अदा करण जी तौफ़ीक़ ॾे जेका तो मुंहिंजे मथां नेमत कई आहे। मूंखे अल्लाह तौफ़ीक़ ॾे आऊं तुंहिंजो शुक्रियो अदा कयां जेका नेमत तो मुंहिंजे मथां ऐं मुंहिंजे वालिदैन जे मथां नेमत कई, ऐं उनजो शुक्र अदा कयां। उन शुक्र अदा करण जे अलावा अमल सालिहा, ऐं नेक अमल कयां, सालिह अमल कयां। इहो आहे अल्लाह ताला जो शुक्र करण। मुंहिंजा अल्लाह मूंखे औलाद ॾे, मुंहिंजे औलाद खे सालिह बना। ऐं मुंहिंजा अल्लाह शुक्र अदा कयां त आऊं तुंहिंजे लाइ इबादत कयां, नेक अमल कयां, सालिह अमल कयां। वअदखिलनी बिरहमतिक फी इबादिक सालिहीन। ऐं मुंहिंजा अल्लाह मूंखे सालिहीन बाननि में शामिल फरमा। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी छा हैसियत मक़ाम आहे, नबी आहे। अल्लाह ताला हर शइ नेमत ॾेई छॾी,
पर पोइ बि दुआ इहा, ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे गुनाहनि खे बि माफ़ कर, ऐं मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे शुक्र अदा करण जी मूंखे तौफ़ीक़ अता फरमा, ऐं मुंहिंजा अल्लाह मूंखे सालिह बना, ऐं मुंहिंजा अल्लाह मूंखे सालिहीन जेके बाना आहिनि उन्हनि में शामिल कर। अल्लाह ताला इहा दुआ क़बूल कई। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी दुआऊं ॾिसो त हर दुआ में पंहिंजे वालिदैन खे यादि करणु, रब मुंहिंजा जेका नेमत तो मूं ते कई ऐं मुंहिंजे वालिदैन ते कई, ऐं उनजो शुक्रियो अदा कयां। क़ुरान करीम जूं जेके आयतूं मूं पढ़ियूं इन में अल्लाह ताला वालिदैन जो हिकिड़ो मक़ाम ज़िक्र कयो आहे। पहिरीं ॻाल्हि त औलाद जी तमन्ना रखण वारो सालिह औलाद जी दुआ घुरे, ऐं हमेशह पोइ दुआनि में उनखे यादि रखंदो रहे, ईअं न त पोइ विसारे छॾे उन्हनि खे। पोइ जॾहिं असांजी इहा हालत हूंदी आहे उहो ई औलाद असांजो नाफ़रमान थींदो आहे, उहो ई औलाद सिधे रस्ते खां हटी वेंदो आहे। पर जेकॾहिं वालिदैन ख़ुदि अमल सालिह करण वारा हुजनि ऐं दुआऊं घुरंदा रहनि त अल्लाह ताला नेठि दुआउनि खे क़बूल करण वारो आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमाए थो सूरत अहकाफ में, ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु वहनन अला वहनिन वफिसालुहु फी आमैन अनिश्कुर ली वलिवालिदैक वइलैयल मसीर। ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु वहनन अला वहनिन वफिसालुहु फी आमैन अनिश्कुर ली वलिवालिदैक वइलैयल मसीर। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो असां वसियत कई, असां हुकुम कयो आहे औलाद खे त वालिदैन सां हुस्ने सलूक हले, वालिदैन सां हुस्ने सलूक हले, बेहतरीन तरीक़ो अख्तियार करे, वालिदैन जी फरमान बरदार थिए। उहा उनजी अमड़, उहा उनजी माउ जेका उनखे तकलीफ़ में खणे थी, पंहिंजे पेट में बि तकलीफ़ में सांढे थी, ऐं खीर पीआरण जे टाइम ते बि तकलीफ़ूं बर्दाश्त करे थी। तक़रीबन 30 महीना उन पंहिंजे ॿार जे तकलीफ़ में गुज़ारे थी। 30 महीना यानी इन में खीर पीआरण वारी मुद्दत बि अल्लाह ताला शामिल कई आहे। त ईअं न सम्झो त सिर्फ़ माउ तकलीफ़ जा 9 महीना थी ॾिसे, न, अल्लाह फरमाए थो इहा अमड़ अथव, इहा माउ अथव, जीअं तूं उनजे पेट में अल्लाह तोखे पैदा कयो आहे, उन वक़्त खां वठी 30 महीना जेके तकलीफ़ुनि वारा आहिनि, खीर माउ पीआरे थी, पंहिंजूं निडूं आराम सुकून ख़तम थी करे उन औलाद जे लाइ फरमाई 30 महीना उहा माउ उनखे तकलीफ़ में थी खणे। फलम्मा बलग अशुद्धहु वस्तवा तैना, फलम्मा बलग अशुद्धहु, पोइ जॾहिं हू पंहिंजी जवानी खे पहुचे थो, पंहिंजी जवानी खे 40 सालनि जी उमिरि खे पहुतो, यानी जवान थियो, उन खां पोइ 40 साल उमिरि थी, उन वक़्तु इहो सालिह औलाद आहे जेको दुआ थो घुरे, इहो सालिह औलाद आहे। फरमाई माउ जो क़दुरु करण वारो, पीउ जो क़दुरु करण वारो। माउ 30 महीना इन जे करे तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, पोइ इहो ई ॿारु पैदा थियो, बचपन खां पोइ जवान थियो, 40 साल इन जी उमिरि थी, 40 सालनि खां बाद में दुआ थो घुरे। अब सब ख़त्म कयूं बयान छा? टाइम तो काफ़ी थी वियो आहे। 4:15 बजे नमाज़। फरमाई 40 सालनि खां पोइ दुआ पंहिंजे माउ पीउ खे विसारे नथो। चवे थो रब्बि औज़िनी अन अश्कुर नेमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन अअमल सालिहन तर्ज़ाहु व अस्लिह ली फी ज़ुर्रियती इन्नी तुबतु इलैका व इन्नी मिनल मुस्लिमीन। चवे थो रब मुंहिंजा मूंखे तौफ़ीक़ ॾे, ऐं शुक्र अदा कयां जेको तो मुंहिंजे मथां बि नेमत कई, मुंहिंजे वालिदैन ते नेमत कई।
ऐं मुंहिंजा रब मुंहिंजे औलाद जी इस्लाह बना, उनखे सालिम बना, उनखे साले बना, मुझे औलाद जी इस्लाह कर। व अस्लिह ली फी ज़ुर्रियती इन्नी तुब्तु इलैका व इन्नी मिनल मुस्लिमीन। ऐं मुंहिंजा अल्लाह आउं रुजू थो कयां, तौबा ताइब थो थियां, आउं मुस्लमान आहियां। इहो साले औलाद आहे जेको ज़िंदगी ताईं पंहिंजे वालिदैन खे नथो विसारे, हर टाइम ते पंहिंजे दुआउनि में उन्हनि खे यादि थो रखे। व अस्लिह ली फी ज़ुर्रियती, इहे उहे अल्फाज़ आहिनि। अॼु इन्हनि खां सवाइ ॿियो को बि रस्तो हिन दौर में कोन्हे को। पंहिंजे औलाद जी इस्लाह जे लाइ, औलाद खे सुधारण जे लाइ बसि इहे ई अल्फाज़, इहे ई कलिमात असांजे लाइ बचा आहिनि। व अस्लिह ली फी ज़ुर्रियती, न त एतिरो त औलाद भटकी वियो आहे, अहिड़ियूं फितने वारियूं शयूं अची वयूं आहिनि असां वटि, जंहिंजे करे असां पंहिंजे औलाद जी केतिरी बि तरबियत कयूं पर तरबियत नथा करे सघूं। औलाद खे बिगाड़ण जे लाइ असांजे घर जे अंदरि उहे शयूं ऐं शैतान मौजूद आहिनि। 24 कलाक मोबाइल हथ में आहे, 24 कलाक बेहयाई ऐं बुछड़ाई मासूम ॿार ॾिसंदो रहियो, हता के एतिरे क़दुरु जो जे राति जो सुम्हण जे टाइम ते बि निंड ख़तम थी वई, सॼी राति मोबाइल ते वेठो आहे, ॾिसंदो पियो रहे। माइट खे का ख़बर कान्हे का, मथां खां चादर पई आहे, रज़ाई पई आहे, कंबल पियो आहे, अंदरि छा ॾिसी रहियो आहे, छा ॿुधी रहियो आहे, का बि ख़बर कान्हे। सॼी राति शैतान हुनखे बर्बाद कंदो रहे पियो। मूंखे ॿुधायो हिन खां वधीक ॿियो दुश्मन केरु थींदो? जंहिं जगह ते न उस्ताद का तरबियत थो करे सघे, न वालिदैन जो को वस थो लगे, बस इहे ई कलिमात, या अल्लाह व अस्लिह ली फी ज़ुर्रियती, मुझे औलाद जी इस्लाह कर, मुझे औलाद के शैताननि खां बचा, शैतान जे शरारत खां बचा, इंसान जे शरारत खां बचा, हासिदीन जे हसद खां बचा, साहिरीन जे सिहर खां बचा, मुशरिकन जे शिरक खां बचा, मुनाफिकीन जे निफाक खां बचा। व अस्लिह ली फी ज़ुर्रियती, ऐ अल्लाह मुझे औलाद के सुधार। बस यही कलिमात, यही दुआऊं अल्लाह कबूल कंदो, न त को हल ही ना है, को रस्तो ही न निकतो आहे। एतिरे क़दुरु बेहयाई बुछड़ाई पखड़िजी वई। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तन्हरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। तुंहिंजे रब इहो हुकुम कयो आहे, तुंहिंजे रब इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त सिर्फ़ु उन हिकु अल्लाह जी इबादत कबी, उन जी इबादत करणी आहे, वालिदैन सां हुस्न सलूक हलणो आहे। इम्मा यबलुगन्न इंदकल किबरा अहदहुमा, जॾहिं तव्हांजा वालिदैन माउ पीउ पोढ़ा थी वञनि, हालांकि ख़िदमत फरमान बरदारी त उन्हनि जे जवानी में बि करणी आहे। जे वालिदैन जवान आहिनि पोइ बि अल्लाह फरमाए थो उन्हनि खे उफ़ न चओ, उन्हनि जी नाफ़रमानी न कयो, उन्हनि जी फरमान बरदारी कयो। पर ॾिसो जॾहिं पोढ़ा थी विया, पीरासन थी विया, तव्हांजे अॻियां हू मजबूर थी विया, अल्लाह ताला फरमाए थो त हाणे त तव्हांजी वॾी आज़माइशी इम्तिहान आहे। छो त ई वालिदैन जो टाइम उहो अची चुको आहे, पीरासनी जे लिहाज़ सां बीमार बि थींदा, तकलीफ़ बि उन्हनि खे ईंदी, बार बार तव्हांखे सॾींदा, बार बार तव्हांखे सॾु कंदा, हर टाइम ते तव्हां परेशान हूंदव। लेकिन यादि रखिजो त तव्हांजे इम्तिहान जो टाइम इहो आहे। इन टाइम ते बेज़ारी न ॾेखारिजो, इन टाइम ते कॾहिं बेज़ार न थिजो, इन टाइम ते सबर न छॾिजो, इन टाइम ते पंहिंजे मुंहं खे न घुंजाइजो। उफ़्फ़िन वला तन्हरहुमा, हर टाइम ते तव्हां उन्हनि जी फरमान बरदारी कजो, हता के बेज़ार थी उन्हनि खे उफ़ बि न चइजो, उफ़ एतिरा अल्फाज़ बि न चइजो। भले सॼी ज़िंदगी जेतिरी उन्हनि जी ज़िंदगी आहे, पीरासन थी विया, पोढ़ा थी विया, पर यादि रखिजो अल्लाह ताला इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे, तव्हां औलाद उन्हनि जा फरमान बरदार रहंदव, कॾहिं उन्हनि खे उफ़ न चवंदव। जॾहिं हू पीरासनी जे टाइम ते वॾी उमिरि में पहुचंदा, तव्हांजी आज़माइशी इम्तिहान उतां खां शुरू थींदो।
त केरु आहे जेको पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करण वारो ऐं उन्हनि जो फरमान बरदार। वालिदैन जे ख़िदमत में अल्लाह साईं अल्लाह रब्बुल आलमीन उन औलाद खे जन्नत नसीब थो करे जेको पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करे। सब खां पहिरीं त अल्लाह ताला जा हक़ अदा करे, अल्लाह जी इबादत, अल्लाह जे हुक्म जो पाबंद रही, पोइ वालिदैन जी ख़िदमत करे, फरमान बरदार हुजे। इन खां वधीक ॿियो को अहिड़ो अमल नज़र नथो अचे जंहिं अमल सां अल्लाह खे उहो माण्हू वेझो थिए। इहो अमल आहे वालिदैन जी ख़िदमत। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि अल अदबुल मुफ़रद में हदीस के ज़िक्र कयो। तेसलह बिन मयास अहले नजद जो ही शख्स चवे थो त आऊं नजद जे सहाबा सां गॾु हुयसि। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा असांजे जमायत में गॾु शरीक आहे, यानी उन जगह ते जंहिं जगह ते असां मौजूद आहियूं सहाबा किरामनि, त आऊं बि उन्हनि में आयसि। उन सहाबा किराम सां मुलाक़ात थी जंहिंमें अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा खां मूं हिकिड़ो सवाल कयो। सवाल ही हुयो, ऐं अब्दुल्लाह कुझु मूंखां गुनाह थिया आहिनि, आऊं सम्झां थो त इहे कबीरनि गुनाहनि में शामिल आहिनि, जेके कबाइर गुनाह वॾे में वॾा उन्हनि में इहे शामिल गुनाह आहिनि। आऊं त तसवुर ईअं थो कयां। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, ॿुधा त उहे कहिड़ा गुनाह आहिनि। जेॾी महिल उन शख़्स पंहिंजे गुनाहनि जो ज़िक्र कयो त सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा फरमायो त न, इहे गुनाह कबीरनि गुनाहनि में नथा अचनि। आऊं तोखे कबीरा गुनाह ॿुधायां थो, नव गुनाह त वॾे में वॾा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला सां शिरक करणु कबीरो गुनाह, कंहिंखे नाहक क़त्ल करणु कबीरो गुनाह, जिहाद जे मैदान मां पुठि ॾेई ख़ौफ़ ज़दा थी दुश्मन खां भॼी वञणु कबीरो गुनाह, कंहिं पाक दामन औरत ते तुहमत लॻाइणु कबीरो गुनाह, व्याज खाइणु व्याज ॾियणु कबीरो गुनाह, यतीम जो माल खाइणु कबीरो गुनाह, मस्जिद जे अंदर फितनो पैदा करण, इल्हाद पैदा करण अल्लाह जे घर में इहो कबीरो गुनाह हुआ। जादू करण, सिहर करण, जादू करण या ॿिए कंहिंजे लाइ जादू कराइण, इहो बि कबीरो गुनाह हुआ। आखिर में सैयदना अब्दुल्लाह बिन उमर फरमायो, वबुकाउल वालिदैन मिनल उकूक, वालिदैन जी नाफरमानी करण, एतिरे क़दर पंहिंजे माउ पीउ खे सताइण जो माउ पीउ आख़िर में रोई था ॾियनि, इहो कबीरनि में कबीरो वॾे में वॾो गुनाह हुआ। पोइ उन शख़्स जंहिं सवाल पुछो उनखे चई, छा तूं जन्नत चाहीं थो, जहन्नम खां बचणु चाहीं थो? चई हा। ऐं अब्दुल्ला मूंखे ॿुधा अहिड़ो अमल, तूं रसूल जो सहाबी आहीं, तूं ॿुधा त उहो कहिड़ो अमल आहे जंहिंसां जन्नत हासिल कयां? चई तुंहिंजा वालिदैन ज़िंदा आहिनि। चई वालिदैन में पीउ न आहे, माउ ज़िंदा। चई माउ ज़िंदा, फवल्लाहि लौ अलंत लहल कलाम व अतअमत अत्ताम तदखुलन्नल जन्नह। जी अल्लाह जो कसम आहे, जेकॾहिं माउ तुंहिंजी ज़िंदा, वञ तमामु सुठे नमूने सां माउ जी ख़िदमत कर। जेॾी महिल ॻाल्हाई त सुहिणे अंदाज़ में, मिठे अल्फाज़नि में, तमामु बहितरीन नरम लहजे में माउ जे अॻियां अदब सां ॻाल्हाइजांइ, पंहिंजी अमल खे खाधो खाराइजांइ। जेॾी महिल बि उन खां हाल अहवाल वटि, जेॾी महिल बुख जी दां करे उनखे खाधो खारा, वञ अल्लाह जी जन्नत में दाख़िल थी। वालिदैन जी ख़िदमत मां इहे फ़ाइदा आहिनि। उन्हनि मां को बि हिकु आहे त उनजी ख़िदमत कर, उन्हनि सां सुठे अंदाज़ में ॻाल्हा। कबीरनि गुनाहनि में इहो वॾो गुनाह अथई, जब बुकाल वालिदैन, माउ पीउ खे रुआणी,
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि हिकिड़ो सहाबी आयो आहे, हिजरत जे लाइ बेअत करण आयो आहे। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं हिजरत करणु चाहियां थो, उन जे लाइ हाज़िर थियो आहियां त हिजरत ते तव्हां सां बेअत कयां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां उहो बेअत करण खां अॻु में वरी ॿुधाए थो, या रसूल अल्लाह जेॾी महिल आऊं पंहिंजे घर मां आयुसि, मुंहिंजे वालिदैन खे ख़बर पई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि बेअत करण वियो आहे हिजरत जे लाइ, असांजो घर छॾे वेंदो, ही इलाइक़ो छॾे वेंदो, ही ॻोठ ही वतन छॾे वेंदो। उन वक़्तु वालिदैन उन जे जुदाई में रोअंदा रहिया। अल्लाह जा रसूल पंहिंजे माउ पीउ खे रुआड़े आयो आहियां, पर अल्लाह जा रसूल बेअत करण आयो आहियां त हिजरत थो कयां। अल्लाह जे रसूल फरमायो न, वापसि वञ, जिन खे रुआड़े आयो आहियां वापसि खिलाए करे पोइ अच। जिन खे रुआड़े आयो ई न, हाणे वञ अहिड़ो अमल कर, अहिड़ो उन्हनि खे राज़ी कर जो राज़ी थी वञनि, खिलंदा रहनि, पोइ तोसां बेअत आऊं कंदुसि, पोइ तूं हिजरत कजां। ही पहिरीं हिजरत में शामिल न आहे, उन में त कंहिंजो क़ैद कोन्हे। वालिदैन काफ़रनि, रोहंदा रहनि, लेकिन हिजरत करणी आहे, उहो पहिरियों हुकुम न, ही बाद जो आहे, जंहिंमें एतिरी सख़्ती कान हुई। अल्लाह जे रसूल फरमायो पर वञ, माउ पीउ खे रुआड़े आयो आहीं त पहिरीं तूं वञ, उन्हनि खे राज़ी करे आ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम केतिरे क़दुरु नसीहतूं कयूं त वालिदैन खे राज़ी रखो, वालिदैन जी फरमान बरदारी कयो। हज़रत अवैस करनी रहमतुल्लाह अलैह यमन में आ, हालांकि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में उन इस्लाम क़बूल कयो आहे। मदीने खां यमन एतिरो परे न आहे, हज़ारनि जे तादाद में सहाबा आया, इस्लाम क़बूल कयऊं, हिजरत करे आया, पर ही यमन में रहियो, उते ई इस्लाम क़बूल कयईं। अल्लाह जे रसूल ॾांहुं सलाम पियो मोकिले, अल्लाह जे रसूल जूं ख़बरूं पियो वठे, पर उनखे एतिरो टाइम न मिलियो जो अल्लाह जे रसूल सां अची मदीने में मिले हा ऐं अल्लाह जे रसूल सां मुलाक़ात करे हा, सहाबी हुजण जो दर्जो मिली वञे हा। लेकिन मजबूरी कहिड़ी हुई? मजबूरी अमर जी ख़िदमत हुई, माउ जी ख़िदमत हुई, जंहिंजे करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन को कावड़ जो इज़हार न कयो त ॿिया त अचनि पिया, हिजरत करे बि अचनि पिया, पंहिंजे वालिदैन खे वठी अचनि पिया, पर अवेस करनी पर पुटु ईमान त आंदो अथसि, पर मूंसां मुलाक़ात न कई अथसि। हालांकि अल्लाह जे रसूल जो मक़ाम छा आहे त पंहिंजी जान खां वधीक, वालिदैन खां वधीक, औलाद खां वधीक अल्लाह जे रसूल सां मोहबत करणी आहे। पर अल्लाह जे रसूल उनजे न पहुचण सां कावड़ न कई, गुस्सो न कयो। पाण छा फरमायूं? अवेस करनी अहिड़ो अमल कयो आहे, पंहिंजी अमर सां हुस्ने सुलूक हलियो आहे जो अल्लाह उनजे दुआ खे कॾहिं रद्द न कंदो ऐं मुंहिंजा सहाबा जॾहिं तव्हां उन सां मुलाक़ात था कयो त उन खां तव्हां दुआ मग़फ़िरत बि घुराए सघो था, छो त अल्लाह उनजे दुआ खे रद्द नथो करे। सही मुस्लिम जी हदीस आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अवेस करनी जेको मिलियो न आहे पर अल्लाह जे रसूल जे टाइम ते हुन इस्लाम क़बूल करे छॾियो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अवेस करनी अहिड़ी त माउ जी ख़िदमत कई आहे, हुस्ने सुलूक हलियो आहे, पर जे हीअ एतिरे क़दुरु अल्लाह खे नेकी पसंदि आहे, जेकॾहिं कंहिं मामले में हीअ हुज्जत करे अल्लाह ताला सां कसम खणे न, अल्लाह उनजी कसम खे पूरो कंदो। माउ पीउ जी ख़िदमत सां अहिड़ो अल्लाह खे माण्हू क़रीब थो थी वञे, जेकॾहिं उहो माण्हू अल्लाह सां हुज्जत करे कंहिं मामले में कसम खणी वेहे, अल्लाह ताला उनजे कसम खे पूरो कंदो। उहा माउ जी ख़िदमत, वालिदैन जी ख़िदमत, पीउ जी ख़िदमत, त हज़रत इब्न उमर फरमायो त तूं तमामु सुहिणे अंदाज़ में पंहिंजे वालिदैन सां हुस्ने सुलूक हल, पीउ न आहे त माउ आहे, उनजी ख़िदमत कर। अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वालिदैन जे फरमान बरदारी जूं नसीहतूं कंदे, हदीस सुनन इब्न माजा, सुनन अबी दाऊद, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, रग़िम अनफुहु, 3 दफ़ा फरमायूं, रग़िम अनफुहु, पाण फरमायूं ज़लील ऐं ख़्वार थे उहो माण्हू, ज़लील ऐं रुसवा थे उहो माण्हू, 3 दफ़ा फरमायूं।
खाके आलूदा ते नक उन जो ज़लील ऐं रुसवा थे हो मानू। साहबा चवंदा या रसूल अल्लाह केर आ उहो शख्स, केड़ो बदबख्त इहो शख्स जंहिंजे लाइ फरमायो तव्हां 3 दफ़ा त अल्लाह उनखे ज़लील ऐं रुसवा करे। पाण फरमायूं मन अदरक वालिदे, मन अदरक वालिदई, जंहिंजे ज़िंदगी में वालिदैन हुजनि, इंदहुल किबर अहदुहुमा, उहे ॿई ॼणा पोढ़ाइप में पहुची वञनि, बुज़ुर्ग थी वञनि, पोढ़ा थी वञनि, या उन्हनि मां को बि हिकु हुजे, पोइ बि दख़लन नार, ही माण्हू जहन्नम में वञे। पाण फरमाए इहो ई ज़लील ख्वार इंसान थे जो अल्लाह ताला जी तरफ़ां ॾिसो केॾी नेमत आहिनि वालिदैन। तव्हांजे दुआउनि जो मक़बूलियत जो हिकिड़ो दरवाज़ो आहे वालिदैन। इमाम बहकी रहमतुल्लाह अलैह शोबल ईमान में इन हदीस के ज़िक्र कयो आहे। सुबुह सुबुह जे टाइम ते, सुबुह सुबुह जे टाइम ते जेको पंहिंजे वालिदैन जे ख़िदमत जे लाइ, उन्हनि खे सलाम करण जे लाइ, हुननि जी ख़बरचार वठण जे लाइ थो वञे। सुबुह थियो, हालांकि घर हिकिड़ो ई आहे, मुख़्तलिफ़ कमरा आहिनि, औलाद आहे अलॻि अलॻि कमरे में रहे थो, माउ पीउ अलॻि कमरे में रहनि था, पर इते जो बि हिते सुबुह जो फजर खां बाद में वञे, हुनखे इहो फ़िक्र हुजे त वालिदैन खां पुछां हुननि जी तबियत कहिड़ी आहे, हुननि खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। सुबुह सुबुह जो जेॾी महिल वालिदैन वटि वञे थो ख़बरचार पुछण जे लाइ, अल्लाह जे रसूल फरमायो, साहबी फरमाए थो त उन जे लाइ अल्लाह ताला जन्नत जा 2 दरवाज़ा थो खोले। 2 दरवाज़ा जन्नत जा खुली था वञनि। ही वञे पियो पंहिंजे माउ पीउ खे सलाम कनि ऐं उन्हनि जी ख़बरचार वठण जे लाइ। पाण फरमाए उन्हनि मां अगरि को हिकिड़ो आहे, हिकिड़ो वफ़ात करे वियो, हिकु आहे, पाण फरमायूं पोइ बि जन्नत जो हिकिड़ो दरवाज़ो खुलियल आहे। पाण फरमायूं जेकॾहिं माउ पीउ उन ते नाराज़ आहिनि, पोइ ही शख़्स नथो वञे उन्हनि ॾे, या वञे थो त बि हू राज़ी अञा नथा थियनि। पाण फरमायूं एसि ताईं अल्लाह बि इन शख़्स खां राज़ी न थींदो जेसि ताईं उन जा वालिदैन राज़ी न थींदा। हज़रत इब्न अब्बास खां उन माण्हू हिकिड़े सवाल कयो, चए ऐं इब्न अब्बास एतिरो त मक़ाम वालिदैन जो त आहे, पर जेकॾहिं माउ पीउ ज़ालिम हुजनि, पोइ छा पोइ बि रोज़ानो वञे, उन्हनि जी ख़बरचार वठे, उन्हनि ते सलाम करे? छो त वालिदैन बि त ज़ालिम थींदा आहिनि। माउ पीउ के अहराब हूंदा आहिनि जिन जी दिलि पथर हूंदी आहे, अल्लाह जो ख़ौफ़ न हूंदो आहे, औलाद में फ़र्क़ु कंदा आहिनि, मिल्कियत में, विरासत में हिकिड़नि खे ज़्यादा ॾींदा, ॿियनि खे घटि ॾेई वेंदा, नियाणियुनि खे नज़रअंदाज़ करे छॾींदा। इहे ई ज़ालिम शख़्स पुटनि खे नवाज़ींदा, नियाणियुनि खे नज़रअंदाज़ करे छॾींदा। अहिड़ा ज़ालिम हुजनि, पोइ बि औलाद वञे उन्हनि खां ख़बरचार वठण लाइ, हुननि जो हाल अहवाल वठे। हज़रत इब्न अब्बास फरमायो वइन ज़लमा, हा भले ज़ालिम हुजनि, पर औलाद ते हक़ नाहे त उन्हनि खे छॾे ॾे, यानी औलाद उन्हनि जी फरमान बरदारी करे। अगर माउ पीउ ज़ालिम आहिनि त उन्हनि खां अल्लाह ताला हिसाब वठंदो, औलाद जो हक़ नाहे त हू उन्हनि खां हिसाब वठे। अल्लाह ताला उन ज़ालिम वालिदैन का हिसाब अल्लाह ताला पाण वठंदो। बाक़ी औलाद के हक़ ना है त तू ना फरमानी करी, न तू पंहिंजो हक़ अदा कर, तू पंहिंजो हक़ अदा कर, तू ना फरमानी न कर। सुबह जे टाइम ते वालिदैन खां दुआऊं वठण वॾी सादतमंदी आहे। ऐं सुबह जो टाइम तव्हांखे ख़बर आहे, सुबह जो टाइम ॾींहुं हुजे राति हुजे, पर सभ खां पहिरीं जेको बरकत वारो टाइम आहे न, उहो सुबुह जो टाइम आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इन टाइम जे लाइ हिन उम्मत जे लाइ दुआ घुरी हुई, अल्लाहुम्मा बारिक उम्मती फी बुकूरिहा, ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत जे सुबुह में बरकत रख, मुंहिंजे उम्मत जे लाइ सुबुह में बरकत रख। सॼी राति असां उजागो कयोसीं,
मोबाइल हलाईसूं, गेम ते वेठासीं, रांदि खेॾीसूं, शैतानगिरी में, शादियूं हुयूं, ख़ुशियूं हुयूं, बेहयाई में, बुछड़ाई में, नशा कंदे कंदे रात गुज़री वई, सुबुह जो टाइम थियो, हाणे निंड अचणु शुरू थी वई, सुबुह जो सुतो पियो आहे 10 बजे ताईं, 11 बजे ताईं, पोइ उथे न निमाज़ जी परवाह, न इबादत जी परवाह, न अल्लाह जो ज़िक्र अज़कार। पोइ मूंखे ॿुधायो उहो शख़्स किथां खां सुकून हासिल कंदो, उहो माण्हू किथां खां उनखे सुकून मिलंदो जंहिंजो टाइम सुबुह जो ज़ाया थी वियो, फजर जी निमाज़ न पढ़ियईं, ज़िक्र अज़कार न कयईं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, फरमाए तो आऊं रोज़ानो कारोबार त कयां थो, वापार थो कयां, पर कॾहिं मूंखे एतिरो नफ़ो न मिलियो हो जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही फरमान मूं ॿुधो आहे, मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत जे लाइ सुबुह में बरकत फरमा। पोइ सुबुह जो मूं निंड करणु छॾे ॾिनी, फजर जी निमाज़ खां बाद में ज़िक्र अज़कार करण खां पोइ इशराक निमाज़ अदा करण खां बाद में ऐं सुम्हंदो कोन हुयसि सुबुह जो, ऐं पंहिंजे धंधे लाइ हली निकिरी वेंदो हुउसि, वापार करण जे लाइ निकिरी वेंदो हुउसि। अल्लाह जे रसूल जे हिन दुआ ते ऐं हिन हदीस ते अमल करण सां अल्लाह ताला मूंखे एतिरी त माल में बरकत विझी ॾिनी जो मदीने खां ॿाहिरि जेके जबल हूंदा न, पहाड़, उन्हनि जा विच ख़ाली हूंदा, एतिरो मुंहिंजो माल थी वियो जो उहा बि जॻह न बची, ऐं माल केॾांहुं कयां। एतिरी अल्लाह ताला बरकत विधी सुबुह जो वापार करण में। पहिरीं शर्त छा आहे? अल्लाह खे राज़ी कयो, अल्लाह जी इबादत कयो, ज़िक्र अज़कार कयो, पोइ निकिरी वञो। पंहिंजो दुकानदार आहे दुकान खोले, ज़मीन जो कमु करण वारो ज़मीन ते हलियो वञे, कारोबार करण वारो, वापार करण वारो वापार ते वञे, हलाल वापार जी तमन्ना में हुजे, ऐं उहो ई फ़ाइदेमंद ऐं बरकत वारो वापार आहे त सुबुह जे टाइम ते हर ॻाल्हि में बरकत आहे, हर नेकी में बरकत आहे, कारोबार में बरकत आहे त सुबुह जे टाइम ते जेॾीमहिल सवेर सवेर उथण सां वालिदैन वटि वञी उनजी ख़बरचार वठे, उन्हनि ते सलाम करे त तमामु वॾी इहो बरकत वारो नेकी वारो अमल आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु मशहूर आहे त वालिदैन में पीउ त इस्लाम जी हालत में, हज़रत अबू हुरैरा जॾहिं इस्लाम क़बूल कयो, वालिद कोन हो, वालिद वफ़ात करे वियो, अॻ में माउ हुई, पर केतिरनि सालनि ताईं हज़रत अबू हुरैरा जी अमड़ गैर मुस्लिम आहे, काफ़िरा मुस्लमाननि जे ख़िलाफ़ आहे, पर एसि ताईं बि हज़रत अबू हुरैरा पंहिंजे माउ सां हुस्न सुलूक कंदा रहिया, फरमान बरदारी कंदा रहिया, उनजी ख़िदमत कंदा रहिया, हता के उहा माउ उनखे मारींदी हुई, माउ उनखे मारींदी हुई। इस्लाम क़बूल करण तां मार बर्दाश्त कंदो, कॾहिं गर्दन मथे न कई, कंध झुकाए छॾींदो हो। नेठ अल्लाह ताला दुआ क़बूल कई, अल्लाह जे रसूल वटि आयो, या रसूल अल्लाह हूअं त अमड़ रोज़ानो थी मारे, अॼु त हुन एतिरो मूंखे मारियो, पर हाणे बर्दाश्त मूंखां न थियो, ऐं हलियो आयो आहियां, छो तव्हांखे घटि वधि ॻाल्हायईं, इहो मूंखां बर्दाश्त न थियो। अल्लाह जे रसूल खे चवणु लॻो, या रसूल अल्लाह दुआ कयो। अल्लाह हज़रत अबू हुरैरा जी अमड़ जे लाइ अल्लाह जे रसूल दुआ कई। हज़रत अबू हुरैरा जल्दी घर ॾांहुं आयो, माउ गुस्ल करे रही आहे, उन वक़्तु पुट खे चई, पुट हल अल्लाह जे रसूल वटि ऐं इस्लाम थी क़बूल कयां। मतिलबु मुस्लमान थियण खां अॻु में बि माउ जी ख़िदमत करण वारो जे बारे में मदीने में जॾहिं गवर्नर हुयो मरवान बिन हकम, मरवान बिन हकम गवर्नर आहे, जॾहिं केॾांहुं वेंदो हो त पंहिंजो क़ाइम मक़ाम हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खे बनाए वेंदो हुयो। पंहिंजी जॻह ते हज़रत अबू हुरैरा खे चवंदो तूं क़ाइम मक़ाम गवर्नर आहीं। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु उन वक़्त त वरी ज़ुल्हुलैफ़ा वेंदो, जिते उनजी रहण जी जॻह हुई, जिते गवर्नर जी ऑफिस हुई। हज़रत अबू हुरैरा उते वेंदो, उतां खां माउ परे थी वेंदी हुई। हज़रत अबू हुरैरा मुर्रा फरमाए थो, पर अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु कॾहिं बि हाणे ज़िम्मेदारी कुझु ॾींहंनि जे लाइ थी वेंदी हुई, गवर्नर हूंदा हुआ, कंहिं कमकार सां वेंदा, पर एसि ताईं न वेंदा जेसि ताईं पंधु वञनि या सवारी ते वञनि,
पंहिंजी अमर जे घर जे दरवाज़े ते बीहंदा, सभ खां पहिरीं चवंदा अस्सलामु अलैके या उम्मता व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सलामती हुजे तो ते ऐं मुंहिंजी अमर, अल्लाह जूं रहमतूं हुजनि। उहा माउ जवाब में चवंदी व अलैके या बुनैया व रहमतुल्लाहि व बरकातुहू, तो ते अल्लाह जी सलामती हुजे ऐं मुंहिंजा पुट अल्लाह जूं रहमतूं हुजनि। हज़रत अबू हुरैरा उन वक़्तु छा वरी चवंदो, रहिमक कमा रब्बैतनी सगीरा, ऐ मुंहिंजी अमर अल्लाह तो ते रहम करे, जीअं बचपन में तो मूंखे निपायो, बचपन में तो मुंहिंजो ख्याल कयो, बचपन में तो मुंहिंजी परवरिश कई। ऐ मुंहिंजी अमर अल्लाह ताला तुंहिंजे मथां रहमतूं नाज़िल फरमाए। माउ जवाब ॾींदी रहिमकल्लाह कमा बररतनी कबीरा, ऐ मुंहिंजा पुटड़ा अल्लाह रब्बुल आलमीन तुंहिंजे तो ते रहम करे, अल्लाह तोखे रहम वारो रहम तो करे तुंहिंजे मथां। जियां पीरा सनी में तो मूंखे संभालियो आहे, तो मूं ते रहम कयो आहे। पुट तो बि फरमान बरदारी में का कसर न छॾी आहे। जे मूं तोखे बचपन में निपायो त पीरा सनी में तो बि मूंखे न छॾियो आहे। हर टाइम ते तूं अची थो मुंहिंजे ख़िदमत जे लाइ। उहो ई अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। पीउ त कोन हो, पर दुनिया जे औलाद खे सम्झाए विया त पीउ जो आदाब छा आहे, अदब छा आहे, पीउ जो मक़ाम एतिराम छा आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि हदीस खे नक़ुल कयो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾिठो त ॿ माण्हू अचनि पिया। पोइ उन्हनि ॿिन्ही खां पुछियईं, तारुफ़ पुछियईं, तव्हां पाण में छा थियो? पुट ॻाल्हायो थी, आउं पुट आहियां, हीउ मुंहिंजो वालिद आहे। चई तुंहिंजो वालिद आहे? ऐं पुट नौजवान आहे, ऐं नौजवान ई मुंहिंजूं नसीहतूं यादि रखजांइ। जॾहिं बि तोखां को नालो पंहिंजे पीउ जे बारे में पुछे, पीउ जो तारुफ़ इज़त ऐं एतिराम सां कराइजांइ। कॾहिं पीउ खे सॾु करी न, वला तुसम्मिही इस्मिही, कॾहिं उनखे सॾु करी त नालो वठे सॾु न कजांइ। अदब ऐं एतिराम में अबू चइजांइ, बाबा चइजांइ, वालिद चइजांइ, लेकिन नालो वठणु अदब जे ख़िलाफ़ आहे। जीअं आम माण्हुनि खे नालो वठी सॾु कबो आहे, ईअं पंहिंजे पीउ जो नालो वठी सॾु न कजांइ। वला तमशी अमामहू, जॾहिं तोसां गॾु पियो पीउ हले न, ख़बरदार कॾहिं बि उनजे अॻियां कदम न वधाइजांइ। पीउ खे छॾिजांइ, उनजो अदब आहे उहो अॻियां हले। वला यजलिस अख़बरहू, जॾहिं वेही न ॾिसजांइ त तुंहिंजो पीउ वेठो या न, पहिरीं ॾिसजांइ त तुंहिंजो वालिद वेहे, पोइ तूं वेहजांइ, उन खां अॻु में न वेहजांइ। इहो अदब सेखारियो हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन औलाद खे त वालिदैन जो अदब छा आहे, एतिराम छा आहे। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, टाइम बि काफ़ी थी चुको आहे, 5-6 मिंट सिर्फ़ु तव्हांजा वठंदुसि। हिकु मौज़ू त तवील उनवान आहे, लेकिन वक़्त जे लिहाज़ सां इहो ई काफ़ी आहे जेको कुझु असां बयानु कयो आहे। वालिदैन जी ख़िदमत करणु, उन्हनि जो एतिराम करणु, उन्हनि जे लाइ दुआ घुरणु, ऐं हता के एतिरे क़दुरु जेकॾहिं वालिदैन नाहिनि त उन्हनि सां जेको ताल्लुक़ उन्हनि जो हो, वालिदा जी ताल्लुकात जे लिहाज़ सां, जीअं औरतूं उन जे क़रीब हूंदियूं हुयूं, जेके पाण फरमायूं उन्हनि सां हुस्न सलूक हलो, त तव्हांजे वालिदा जे क़रीब उहे औरतूं हुयूं त उन्हनि खे जसां बि हुस्न सलूक, उन्हनि जो बि अदब कयो, उन्हनि जो बि एतिराम कयो। पाण फरमायूं तव्हांजो वालिद जंहिंसां ताल्लुक़ उनजो हुयो, उन्हनि जो अदब कयो, उन्हनि जो बि एतिराम कयो। यानी सिर्फ़ु वालिदैन जो पंहिंजी जॻह ते, पर उन्हनि जो एतिरो त मक़ाम आहे, वालिदैन जो ताल्लुक़ जिन सां हुयो, तव्हां पंहिंजो उन्हनि सां ताल्लुक़ न टोड़ियो। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, हदीस मुस्नद अहमद में, अब्दुल्लाह बिन मसूद, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा सफ़र में वञी रहिया आहिनि। कुझु साथी बि गॾु आहिनि, सवारी ते सवार आहिनि। हिकिड़ो माण्हू रस्ते में मिलियो आहे, आराबी आहे, बद्दू आहे, बहराड़ी जो आहे। उन्हनि निहारे करे ॻाल्हायो, चई छा तूं उमर बिन ख़त्ताब जो फर्ज़ंद आहीं? हज़रत अब्दुल्लाह बिन उमर फरमायो, हा मुंहिंजो वालिद उमर बिन ख़त्ताब हुयो।
जी तुझो वालिद मुझो दोस्त हुयो। हज़रत अब्दुल्ला बिन उमर फौरन सवारी तां लथो। अदब ऐं एहतराम में हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जे दोस्त सां मिलियो। का शइ कान्हे त तोहफ़े ऐं हदीअ में उनखे ॾे। जेका सवारी हुई गॾह ते सवार हुयो उहा सवारी उन वक़्तु क़ीमती हुई। उहा सवारी हज़रत उमर जे दोस्त खे ॾेई छॾी, उन बद्धू खे, उन आराबी खे। कपिड़े जे लिहाज़ सां त अञा बि हिनखे को तोहफ़ो ॾियां। का चादर वधीक कान हुई, पटको बदल हुयो, पगड़ी बदल हुई। उहो पगड़ी वारो पटको जेको हुयो उहो कपिड़ो हुनजे हज़रत उमर जे पंहिंजे वालिद जे दोस्त खे ॾेई छॾियईं। माण्हू चवण लॻा इब्न उमर ऐं अब्दुल्ला तो एतिरो कुझु ॾेई छॾियो आहे, इहा तुंहिंजी हिकिड़ी सवारी, इहा ई तुंहिंजी पगड़ी जेका चादर सां पटको बदल हुयो, तो हिनखे जेकॾहिं 2 दरहम ॾेई छॾी आहे त इहे ई काफ़ी आहे, हेतिरो ॾियण जी ज़रूरत छा हुई। हज़रत अब्दुल्ला बिन उमर जवाब में छा फरमायो? फरमाई ही आराबी आहे, बहराड़ी जो आहे, बद्धू आहे, इन जी हैसियत साम्हूं हिनखे न ॾिनो आहे। पर जंहिंजी हैसियत सां मूं हिनखे ॾिनो आहे उहा हैसियत मुंहिंजे वालिद जी, उनजो दोस्त आहे। पोइ केरु बि आहे, ग़रीब आहे, मिसकीन आहे, बद्धू आहे, बहराड़ी जो आहे, पर मुंहिंजे वालिद जो चवे थो त उहो दोस्त आहे, त उन करे यादि रखजांइ। ऐं एतिराज़ करण वारा या चई थो त घटि हुन सां उसने सलूक हलो न। जेकॾहिं पंहिंजे वालिद जे दोस्त सां तव्हां क़तअ रहमी करे छॾी ऐं उन सां तालुकात न ॻंढींदव त मूंखे ख़तरो आहे तव्हांजे चेहरे जो नूर उजामी वेंदो। जेकॾहिं पंहिंजे वालिद जे वास्ते वारे सां तालुकात खे ख़तम कंदव, इहो ख़तरो आहे तव्हांजे चेहरे जो नूर ख़तम थी वेंदो। छो इहो मिसाल ॾिनो? ॿी हदीस मुस्नद अहमद में इहो हज़रत अब्दुल्ला बिन सलाम मिसाल ॾिनो हुयो। मस्जिद नबवी आया, मदीने जी का मस्जिद आहे। हज़रत सअद बिन उबादा ज़रकी तो चवे त आऊं वेठो आहियां मस्जिद में मदीने में, मूंसां गॾु अमर बिन उस्मान बि वेठो आहे। हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जलील क़द्र सहाबी आहे, उनजो वॾो मक़ाम आहे। तौरात अॻियनि किताबनि जो हाफ़िज़ ऐं आलिम आहे। पीरासन थी वियो आहे, उमिरि वॾी थी वई आहे, कमज़ोर आहे। भाइटे जे कंधे ते कुल्हनि ते सहारो ॾेई मस्जिद में आयो आहे, ईअं चकर पियो ॾे। बार बार अमर बिन उस्मान खां गुज़रे, पर अमर बिन उस्मान उन ॾे निहारे ई न पियो। नेठि 2-3 चकर ॾेई मुखातिब थी करे चई, ऐं अमर बिन उस्मान तूं जीअं बि सम्झी, जीअं बि करी, पर कसम अल्लाह जो तोखे ॿुधायां थो, मूं अल्लाह जे किताब में पढ़ियो आहे, जेको पंहिंजे वालिद जे दोस्तनि खां मुंहुं मोड़ींदो, वालिद जे दोस्तनि सां क़तअ कलामी या क़तअ रहमी कंदो, उन जे चेहरे जे नूर खे अल्लाह ताला ज़ाया करे छॾींदो। बसि इहो आउं तोखे ॿुधायां थो, पोइ तुंहिंजी मर्ज़ी। इहो हवालो तौरात जो ॾिनो हो हज़रत अब्दुल्ला बिन सलाम, त अल्लाह जे किताबनि मां हिकु किताब में आहे। यानी तौरात में अल्लाह ताला जे तरफ़ां त वालिदैन जी बि ख़िदमत कयो, पर वालिदैन जा यानी वालिद जे तालुकात जे लिहाज़ सां पंहिंजे पीउ जे दोस्तनि सां बि तालुकात खे क़ाइमु रखो त हीउ असांजे पीउ जो दोस्त हुयो। अहिड़े ई नमूने सां मुंहिंजा मुस्लमान भाइरो, हे क़ुरान करीम जूं आयतूं आहिनि। वालिदैन पंहिंजे औलाद जी इस्लाह जे लाइ, तरबियत जे लाइ महिनत कंदा रहंदा, दुआऊं घुरंदा रहंदा, ऐं औलाद पंहिंजे वालिदैन सां हुस्न सलूक हले ऐं दुआऊं घुरंदो रहे। इहा ई कामयाबी आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान व सुन्नत